दोस्तों, अॼु जो टॉपिक आहे रतु ॻाढ़ो छो आहे, नीरो छो न आहे। इन जी वज़ाहत कई आहे डॉक्टर क्रिस्टियन जेसिंग, मेडिकल डॉक्टर ऐं ब्रॉडकास्टर। शायदि तव्हां ॿुधो हुजे त बादशाहनि ऐं राणियुनि जो रतु नीरो हूंदो आहे। इहा खिल झगी ॻाल्हि आहे, इहो सच न आहे। कंहिं बि माण्हू जो रतु नीरो न आहे, इहो सदाईं ॻाढ़ो हूंदो अथव। ऐं ॼाणो थो, जेकॾहिं तव्हां पंहिंजे ॿांह जे रगनि खे वेझड़ाई सां ॾिसंदो त ईअं लॻंदो ॼण उन में रतु नीरो आहे, पर इहो उन करे आहे जो तव्हांजो रॻो तव्हांजे चमड़ी जे मथाचरे जे बिल्कुलु वेझो आहिनि। चमड़ी रोशनी जे फ़क़्ति कुझु रंगनि खे पाण मंझां गुज़रणु ॾिए थी, तंहिं करे ॿाहिरां रतु नीरो ॾिसण में अचे थो। तोणे जे तव्हांजे रगनि अंदरि इहो अञा ताईं ॻाढ़ो ई हूंदो आहे। तव्हांजे रत खे ॻाढ़ो रंग किथां मिले थो, इहो कॾहिं तव्हां सोचियो, ध्यानु सोच कई अथव? तव्हांजे रत खे ॻाढ़ो रंग किथां मिले थो? रत में हिकु इंतिहाई अहम केमिकल मंझां मिले थो, इंतिहाई अहम केमिकल मंझां ई मिले थो, जंहिंखे हेमोग्लोबिन सॾिजे थो। छा सॾिजे थो? जंहिंखे हेमोग्लोबिन सॾिजे थो, जेको तव्हांजे फिफड़नि मां ऑक्सीजन खणी सॼे जिस्म में घुमी तव्हांखे हरकत करण लाइ तमामु घणी तवानाई मुहैया करे थो। तोणे जो इहो कॾहिं बि नीरो न आहे हूंदो, पर उन हूंदे बि हेमोग्लोबिन रत जो रंग थोरो बदिलाए थो। छा थो करे? थोरो रंग बदिलाए सघे थी। जॾहिं तव्हांजे जिस्म में तमामु घणी ऑक्सीजन हूंदी, तव्हांजे हेमोग्लोबिन तव्हांजे रत खे वधीक रोशन ॻाढ़ो रंग करे छॾींदी। जेकॾहिं तव्हां डोड़ो था, छा था कयो? जेकॾहिं तव्हां डोड़ो था ऐं रांदि खेॾो था, तव्हांजे जिस्म वधीक ऑक्सीजन इस्तेमालु करे थो ऐं तव्हांजो रतु वधीक तेज़ ॻाढ़ो थी वञे थो। जल्दी फिफड़नि ॾांहुं वापसि वञी वधीक ऑक्सीजन हासिलु करे थो। बहरहाल दोस्तों, कुझु जानवरनि में नीरो रतु बि थींदो आहे। तव्हांखे मालूम आहे किन में? ऑक्टोपस में, स्क्वाड में, केकड़े, झींगे ऐं 10 ॿांहनि वारी मच्छी ऐं नेल वग़ैरह जो रतु नीरो थींदो आहे।